नाज़रीन, गुलामुल्लाह मां अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। बाबू जान हिंगोर जो रिपोर्ट मुताबिक़ वर सेंटर ममता प्रोग्राम सेंटर बंदि थियण CCT सबबि PPHI गुलामुल्लाह सेंटर ते मुख़्तलिफ़ इलाक़नि खां आयल औरतुनि जी रश मक़ामी आयल मरीज़नि जी सिहत सख़्त मुतासिर थियण लॻी। गुलामुल्लाह शहर में सिहत जूं सहूलियतूं बहरान जो शिकार थी रहियूं आहिनि। CCT वर सेंटर में ममता प्रोग्राम बंदि थियण सबबि वर सेंटर टर्किश कॉलोनी सेंटर जी औरतुनि जी रश PPHI सेंटर गुलामुल्लाह ते वधी वई, जंहिं करे मरीज़नि ऐं स्टाफ खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ख़बर मूजिबि CCT वर सेंटर में ममता प्रोग्राम तहत डिलीवरी ऐं ॼावल ॿारनि खे टिका लॻाइण जो कमु कुझु इंतज़ामी मसइलनि जे करे बंदि आहे। इन करे वर सेंटर जा सभु डिलीवरी ऐं वैक्सीनेशन जा मरीज़ हाणे सिहत मर्कज़ गुलामुल्लाह सेंटर ते अची रहिया आहिनि। PPHI गुलामुल्लाह ते रश वधण सबबि स्टाफ लाइ OPD ऐं मक़ामी मरीज़नि खे वक़्त सिर इलाज करणु मुश्किल थी वियो आहे। हामिला औरतुनि ऐं नंढड़ा ॿार कलाकनि ताईं डिघनि कतारुनि में बीहण ते मजबूर आहिनि।